अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद तो क्या तव्हां सब खुश ठीक ठाक खैरियत सां हूंदो। दोस्तों अॼोकी इन वीडियो में असीं ॻाल्हाईंदासीं सिंध जे मशहूर अदाकार आज़म मंगल जी ज़िंदगीअ ते। आज़म मंगल तमाम बेहतरीन अदाकार है। आज़म खान मंगल पहिरियों ड्रामो पत्थर दुनिया कयो, जंहिंमें हिन तमाम घणी मक़बूलियत माणी, जंहिंमें हिन तमाम घणी परफॉर्मेंस हासिल कई। आज़म खान मंगल दोस्तों आज़म मंगल बलोचिस्तान से ताल्लुक़ रखे तो। उते हिन जो हिकिड़ो ॻोठु आहे ओस्ता मामन, उते ही रहंदो आहे। आज़म मंगल सिंध में न बलोचिस्तान में रहंदो आहे। दोस्तों आज़म मंगल बलोचिस्तान में रहंदो आहे, पर हिन सिंध जी फिल्मुनि में दिलनि जो राज़ ॾेखारियो आहे। हिन काफ़ी फिल्मुनि में सुठो कमु कयो आहे ऐं ही तमामु बहितरीन तबियत जो मालिक आहे। आज़म मंगल जो चवणु हो त पत्थर दुनिया में संदसि तमामु घणी मोट मिली, जंहिंमें अज़ीज़ सांगी भी शामिल हुयो, जंहिंजो डायरेक्टर हुयो अज़ीज़ सांगी। दोस्तों हिन ड्रामो कढियो पंहिंजा परवा, जेको तमामु घणो ड्रामो मशहूरु हुयो, जंहिंमें हिन सां गॾु निसार शाह भी शामिल हुयो। दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पत्थर दुनिया डायरेक्टर अज़ीज़ सांगी हुयो ऐं हिन पंहिंजा परवा में ड्रामे में भी कमु कयो। पंहिंजा परवा में आज़म खान तमामु बहितरीन एक्टिंग कई आहे। आहिस्ता आहिस्ता बुलंदी ताईं भी पिणु पहुची वियो ऐं संदसि नालो मक़बूल थी वियो। दोस्तों ये हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगर वीडियो पसंदि आई त लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।